नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासीं हिल सिंध में कोरोना वायरस की पखेड़ वधण सबब ॿीहर सख़्ती जो फ़ैसिलो। पहिरीं खां 8हीं दर्जे ताईं वारा स्कूल जुमे खां बंदि करण जो फ़ैसिलो। 9हीं क्लास ऐं उन खां मथे वारा तालीमी इदारा इम्तिहान खां पोइ बंदि कया वेंदा। होटलुनि ते इंडोर डाइनिंग सुभाणे खां बंदि कयो वेंदो। तफ़री मार्ग, वाटर पार्क, सी व्यू, हॉक्स बे ऐं कींजर डैम जुमे खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिनेमाऊं, इंडोर जिम्स ऐं इंडोर रांदियुनि खे बि बंदि करण जो फ़ैसिलो। अली अमीन गंडापुर के बयान से सेनेट के इजलास दौरान पीपी सेनेटर्स जो एहतजाज। शहजाद वसीम के खिताब दौरान मुखालिफ धुर जो गोड़ मुस्लिम मुल्कन के मुतहद कंदड़न के गद्दार कोठियो वियो। जुल्फ़कार अली भुट्टो जान कुर्बान कई, असूलन ते सौदेबाज़ी न कई। ये सियासत मुल्क के तबाही तरफ़ वठी वेंदी। शहीद भुट्टो चयो त कश्मीर लाइ 1000 साल विढ़ंदासीं। ये मुल्क छॾे हलिया वेंदा, असां केॾा वञण वारा न आहियूं। पीपी सेनेटर रज़ा रब्बानी जो खिताब। पीपी सेनेटर श्री रहमान जो चवणु आहे त अहिड़ी ॿोली कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथी करे सघिजे। केस में नामज़द वज़ीर माहौल ख़राब करे रहिया आहिनि। इलेक्ट्रॉनिक वोटिंग सां धांधली ख़त्म थी वेंदी। कोशिश आहे त निज़ाम में एक वञण साणियूं। कानून वारी वज़ारत ते वॾो दबाव आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तकलीफ़ ख़िताब चवे थो असांखे माण्हुनि जी ज़िंदगियूं आसान करणियूं आहिनि। ज़मीनुनि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री मीर एजाज़ खान जकरानी जो पूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। मीर एजाज़ खान जकरानी के 10 लाख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। अदालत नैब के हुकुम ॾिनो आहे त मीर एजाज़ खान जखरानी के सूमर ताईं गिरफ़्तार न कयो वञे। मुल्क में कोरोना वायरस की चौथी लहर केसनि में तेज़ी सां वाध अचण लगी। वायरस विझे वधीक 24 मरीज़ फौत। मौतुनि जो अंक 22,642 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1980 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंक 9,78,847 थी वियो। कोरोना जी हाकारी केसनि जी शरह 4.17% रही। अपर कोहिस्तान में धासू ॾींदड़ गाॾीअ सां हादसो परॾेही समेत 6 ॼणा फौत। केतिरा ई ज़ख़्मी। डीसी मौजूदु फौतुनि में 4 परॾेही शामिल आहिनि, जॾहिं त 2 माण्हू गुम थी विया आहिनि। मीरपुर माथले में मस्तानी नारी सां ज़्यादती जो इंकशाफ। जवाबदार इंसानियत लीका लताड़े छॾिया। दरवेश नारी सां केतिरनि ई महीननि खां लॼा लुट कंदो रहियो। नारी हमल सां थी वई। नारी जे वारसनि पारां थाणे ते एहतजाज। पुलिस जूठा कराइण लाइ मिंथूं। पुलिस मुतासिर तोड़े जवाबदार धुर खे थाणे ते विहारे छॾियो। नारी सां ज़्यादती वारे वाक़े जो ASP नोटिस वरितो। SHO मीरपुर माथले खां रिपोर्ट तलब। नईं दर वेझो कचे जे इलाइक़े में भुटा खोड़ा तकरार। ॿीहर करखियो कचे वारे इलाइक़े बुढ़ा वटि फायरिंग। नौजवान तोतो नारे जो क़तल, संदसि भाउ ज़ख़्मी। ॿिन्ही धुरियुनि में तकरार सबबि हेल ताईं 21 ॼणा क़तल थी चुका। शहदादपुर भरसा दरगाह इस्माइल शाह वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो ज़र ख़ान भुगटी मारिजी वियो। गुडूलक पंजाब जे इलाइक़े थरकोल ब्लॉक 2 में सिक्योरिटी गार्ड्स के वेशाणे तशद्दुद में फौत थी वियल पोरियो दोदो भील के केस में नामज़द जवाबदारनि मथां 3 केस भी दाख़िल। सिक्योरिटी इंचार्ज कमांडर काशिफ रज़ा, कमर रज़ा ऐं महबूब गशकोरी ते केस दाख़िल कयो वियो। लाड़काणे की अदालत पुट के कत्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार के उमर कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत ताज मोहम्मद मीराणी के उमर कैद ऐं 4 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार छुरियुनि जा वार करे पंहिंजे पुट खे क़त्ल कयो हो। सकरन में क़ौमी शाहराह ते गाॾी जो टक्कर लॻण सबबि पोरे तमानुल्लाह चांडियो फौत। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पटीदर में कुछ ॾींहं पहिरियां रोड हादसे में ज़ख़्मी थियल अदनान राजपत कराची जी जिन्ना अस्पताल में फौत थी वियो।
ऐं सिंध में पाणी जी घुट ख़िलाफ़ आबादगार ऐं शहरी सरापा एहतजाज। कश्मीर में आबादगारनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि जो RD 45 पुल ऐं सरदारो लाइन पुराणी रोड खां रैलियूं कढी वयूं। कंबर में नूरवा शाख जे पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी घुट ख़िलाफ़ कंबर शहदादकोट रोड ते नूरवा पुल वटि ट्रैक्टर ट्रालियूं बिहारे टायरनि खे बाहि ॾेई धरणो हंयो वियो। बलूचिस्तान खां कराची वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। कंदकोट में कश्मीर इंडस हाईवे ते ज़ोरगढ़ विट आबादगारनि जो मुराद शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। सलहार में ज़िलो बचाव तहरीक पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरणो। ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही।